तोखे सफ़ा अकुल कोन अथई हिते रोटी खाइण लाइ पैसा कोन, मां गंजी पाए करे तो घुमां पियो सॼो ॾींहुं, ऐं तोखे फेशन करणा अथई। कल्ह पासे वारे खां भाॼी वरिती, बांसी डबल सां खाधी। तूं कुझु बि कर, ऊंधो थी सिधो थी, पर मूंखे कपिड़ा खपनि। हा त खॾ में वञी पओ भड़वी, न मिलंदई कपिड़ा। छा थो ॻाल्हाए पियो इहो बेशर्मा? सही थो ॻाल्हाए। तूं गटर में वञी पओ, छेणा थिफ वञी। तव्हांखे एॾी विमल करण जी आदत अथव त तव्हां कीअं था रही सघो हाणे? मूं वटि विमल जी काई कमी थोड़ी आहे। मां त पंहिंजो गोडाउन सॼो विमल सां भरे रखियो आहे। मां त बुरिश बि विमल सां ई कंदो आहियां ऐं राति जो खीर में बि विमल विझी करे पीअंदो आहियां। चओ जुबा केसरी। प्यारा भावर ऐं भेनरूं, हाणे इहो फ़ैसिलो कयो वियो आहे कि भारत में, ध्यान सां ॿुधिजो, भारत में लॉकडाउन 3 जून ताईं वधाइणो पवंदो। असांजे देश में कोरोना जा केस ॾाढा वधी विया आहिनि, कारोमो थी वियो आहे सॼे देश जो, ऐं माण्हू आहिनि की मञनि कोन था, अञा बि मिलनि था हिक ॿिए सां। भाई थोरो बीहो, सब्र कयो, न त अहिड़ी फाटंदव न कोई सुबण वारो न मिलंदव तव्हांखे सॼे देश में। भाई इहो मुंहिंजो जेको वज़न वधियो आहे न, उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लॉकडाउन जी करामत आहे। मां सॼो ॾींहुं खा कई आहे, अलॻि अलॻि माल खाधा आहिनि। अच्छा, हा, वज़न वधाइणो हुजेव त मूंखां पुछिजो। ॾिस भाउ, हाणे रेडीमेड विकिणे त मां थकिजी पियो आहियां, कोई न वठंदो, मूंसां पार्टनरशिप कर हाणे तूं। हा, हाणे पाण ॿई मिली करे गंजी कच्छनि जो धंधो कंदासीं। मां सर्वे कयो आहे, माण्हुनि गंजी कच्छा पाए करे फाड़े छॾिया अथनि। हाणे लॉकडाउन खां पोइ हिन जी ॾाढी ख़तरनाक डिमांड थींदी। आहे बे लॉकडाउन तो हले पियो, तूं ॿाहिरि केॾे थो घुमी पियो? चंबा खाइणा अथई? अरे मुंहिंजी तबियत ख़राबु आहे। हिकिड़ो मिंट सर, हिन जी तबियत ख़राबु अथसि, वञनि ॾियांसि की न? सर्दी खांसी ऐं बुखार। सर्दी खांसी बुखार अथसि? कोरोना थियो अथई? अरे रे, प्रेशर अची वियो, ॾाढो जोर सां लॻो आहे। अरे यार, इहो छा थो करे? ॾाढो जोर सां लॻो आहे, वही वेंदो। हा, 2 मिंट बि मूंखे करण ॾे। तूं ॿाहिरि जंगल में करे लोटो खणी वञ। काकुस करण में जेको मज़ो आहे उहो कोई ॻाल्हि में कान्हे। ॿी चंडा ॾेखारे तो अंगण जो मज़ो कीअं वठिबो आहे।